अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अमीर सी राय प्रोग्राम आखिर थींदो छा आऊं आहियां मुजीब रहमान मशहूरी। नाज़रीन, शिकायत सवाइ त कंवल पाड़ू पाताल में भोर भरे आकाश ॿिन्ही संदी ॻाल्हिड़ी राज़िक आंदी रास तंहिं इश्क खे शाबास जे मोहबती मेड़ा। असीं अॼु उन इश्क खे शाबस ॾियण आया आहियूं, उन आशिक़ खे भेटा पेश करण आया आहियूं। अॼु असीं मौजूदु आहियूं हिन सिंध ऐं हिंद जी उन आशिक़ मिज़ाज तबियत, हिन ॿोलीअ सां इश्क, हिन सिंध सां इश्क, लतीफ़ जे फ़िक्र सां इश्क, सचल जे वायनि सां इश्क ऐं अयाज़ जे बेतनि सां इश्क, जंहिं आलमी लेवल ते पंहिंजे ज़िंदगी जूं सभु मसरूफ़ियतूं सिंधी क़ौम, सिंधी ॿोली, सिंधी कल्चर खे प्रमोट करण जे लाइ सर्फ कयूं। दुबई जो को मेड़ाको हुजे या हिंदुस्तान जे कंहिं कुंड कुड़श में को प्रोग्राम हुजे, सिंधी ॿोलीअ खे, सिंधी कल्चर खे, सिंधी जेके मोहबत करण वारा आहिनि उनखे हिकिड़ी जॻह ते मेड़े करे सॼी दुनिया खे, आलम इंसानियत खे इहो ॿुधाइण या दावा करण त असीं सभिनी मज़हबनि खां हटी करे असांजो हिकिड़ो ई जंहिं धर्म ते बीठा आहियूं उहो सिंधी आहे, असीं सिंधी आहियूं ऐं उहो पैगाम ॾींदा आहिनि। असीं अॼु मौजूदु आहियूं, असीं अॼु हिकिड़ी कचहरी कंदासीं उन शख़्सियत सां, उन जेका सिंध जी आशिक़ आहे उन महान शख़्सियत सां। असांखे अॼु ईअं खणी सम्झिजे त हिकिड़ी उनजी महिरबानी आहे, असांखे टाइम ॾिनो आहे। मां वञो उन्हनि सां तारीफ़ कराईंदुसि। मैडम आशा चांद, वॾी महिरबानी, अव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं नमस्ते। लतीफ़ जी नगरीअ में अची करे सिंध जंहिंजी ॿोलीअ खे तव्हां हिंदुस्तान में हुजो, अमेरिका में हुजो, दुनिया जी कहिड़ी कुंड कुछ में हुजो, आशा चांद जो नालो ईंदो त माना सिंध ऐं सिंध जी हिकिड़ी अजीब हिकिड़ो जज़्बो नज़र ईंदो। मौसीक़े जो मैदान हुजे, आर्ट जो मैदान हुजे, फन जो, कीअं महसूसु पिया कयो अॼु उन धरतीअ ते, उन्हनि माण्हुनि में, उन्हनि माण्हुनि जे दरमियान छा पियो महसूसु थिए? मूंखे हिते अची ॾाढी ख़ुशी थी आहे। 10 साल अॻु बि हिते आई हुअसि, पर हिननि 10 सालनि में मूं बि कुझु कमु कयो आहे सिंधी ॿोलीअ जे हवाले सां तरक़ीअ लाइ। घणो ई कुझु कयो आहे, ईअं न आहे त अॻु में न कयो हो, पर हाणे कुझु 10 सालनि में असांजो वॾो योगदान रहियो आहे। सो उहो जॾहिं सभु मां हिते आई आहियां खणी हिननि माण्हुनि सां, तव्हां सभिनी सां मिलां थी, करियां थी, त मूंखे ॾाढी ख़ुशी पई थिए। सिंध जी इहा धरती ॾिसी माण्हू पंहिंजा मिठड़ा जिते किथे वञनि त सिंधी में पिया ॻाल्हाइनि, जेका ॻाल्हि अॼुकल्ह असां वटि भारत में घटि नज़र थी अचे। माण्हुनि खे सिंधी अचे कोन थी, ॿार ॻाल्हाइनि कोन था, नौजवाननि खे ज़रूरत न आहे त असीं सिंधी छो ॻाल्हायूं। तंहिंजे करे हिते त मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे, हिते अची करे ॾाढो वणे पियो। अवां जेको मौसीक़े जे हवाले सां, मौसीक़े जो मैदान हुजे, इंटरनेट जी दुनिया हुजे या कहिड़ो बि प्लेटफॉर्म हुजे, सिंधी ॿोलीअ खे अॻिते खणियो। असांजी नाज़रीन इहो सम्झणु चाहींदी, अव्हां जे ज़बान मां इहो लफ़्ज़ ॿुधणु चाहींदी त अव्हां जा वॾा त हिन ई धरतीअ जा वारिस आहिनि, हिन धरतीअ जा पैदा थिया, पर अव्हां जी जनम भूमि हिंदुस्तान जी। पोइ इहो कीअं इश्क थियो ॿोलीअ सां, सिंधी ॿोलीअ खे बरक़रार रखणु? हालांकि जेको हींअर माहौल हले पियो थो मौजूदा दौर में, त जेके असांजा बरगज़ फैमिलीज़ आहिनि, जेके सिंधी फैमिलीज़ आहिनि, उहे बि पंहिंजी ॿोलीअ खे विसारनि पिया था। पर आशा चांद हिंदुस्तान जे जनम भूमि ते जनम वठी करे पंहिंजी मादरी ज़बान खे, उन ॿोलीअ खे कंटिन्यू करे ऐं उन सां इश्क बि करे, इहो कीअं थोरो इहा असांजी नाज़रीन खे? ऐं ॻाल्हि हुनजी ईअं आहे त मुंहिंजा जेके माता पिता आहिनि उहे सिंधीअ में ॿोलीअ जे हवाले सां वॾा अदीब थी गुज़रिया आहिनि। अमड़ मुंहिंजी सुंदरी उतमचंदानी, जंहिं सिंधी साहित्य जी दुनिया में ईअं चइजे त उन जे शॉर्ट स्टोरीज़ जे जो जेकी कहाणियूं उन लिखियूं आहिनि, उन जी ॿोलीअ जो, उनखे लिखण जे तरीक़े जो ॿियो शायदि ई केरु सानी हुजे संदसि हयातीअ में। ऐं उनखां सवाइ मुंहिंजो जेको पिता साहिबु, जेको फ्रीडम फाइटर बि हो, जेको हिते हिन आज़ादी जे जंग में उन जेल बि भोॻिया, उन भारत में अचण खां पोइ सिंधी ॿोलीअ खे तस्लीम कराइण में ॿियनि 2-3 ॼणनि सां गॾिजी करे जेको रोल अदा कयो आहे, सचमुच त मां हुन ते फ़ख़ुरु करियां थी। ऐं मूंखे नाज़ आहे पंहिंजनि माइटनि ते, पंहिंजे माउ ऐं पीउ ते, जिन सॼी उमिरि ईअं चइजे त पंहिंजी ॿोलीअ ख़ातिर कमु पे कयो आहे। ऐं असांजे नस नस में सिंधियत इन लाइ भरी वई आहे, भरिजी वई आहे पाणी जो असां हुननि खे सिंध लाइ प्रेम, प्यार, मोहबत, इश्क कंदो ख़ुदि ॾिठो हो। त बसि इहो सभु जो नेचुरल आहे, जॾहिं घर में माहौल में सिंधियत, सिंधी भरियल आहे त असांजो पंहिंजो वजूद बि उन सां सॼो पुर थी वियो आहे। अच्छा, अवां दुबई में
सिंधियुनि जे हवाले सां सिंधी आर्टिस्ट हुजनि, सिंध जो फ़न हुजे, सिंध जो लिबास हुजे, कल्चर हुजे, जेका सिंध जी जेका तहज़ीब रही आहे, तमदन रहियो आहे, उन खे वॾो उजागर कयो आहे। ज़रूरु अव्हां शेख हयास खे बि पढ़ियो हूंदो, लतीफ़ खे बि पढ़ियो हूंदो, हितां जे फ़नकारनि सां बि अव्हां जूं घणियूं रिहाणियूं रहियूं आहिनि। त जॾहिं अयाज़ जे कलाम खे दुबई जे प्लेटफॉर्म तां पूरी दुनिया जे सिंधियुनि ताईं पहुचायो वेंदो आहे, त ओॾीमहिल आशा चंद पंहिंजे पाण खे किथे महसूसु कंदी आहे ऐं उन खां पोइ छा सम्झंदी आहे त इन सिलसिले खे अॻिते वधायो वञे छा? साईं, इहा शेख हयास साहब वॾा असांजा पोइट सिंधीअ जा, जंहिंखे सचमुच असीं साहित्यकार सभई अदीब वॾो मञूं था, ख़ासि करे हिंदुस्तान में। अफ़सोस जी ॻाल्हि इहा ई आहे त हिंदुस्तान में जिन जनम वरितो आहे, जीअं त मूं वरितो आहे, तीअं अहिड़ा ॿिया केतिरा सिंधी आहिनि जिन सिंधी ॿोलीअ में पढ़ण ई न सिखियो आहे। उन्हनि खे शेख हयास जी कहिड़ी ख़बर आहे? जेके असीं दुबई में माण्हू रहूं था, उन मां त अक्सर वापारी तबिको आहे, ऐं वापारी तबिको शेख हयास जी ॻाल्हि खे तॾहिं ई सम्झी सघंदो जॾहिं असीं उन्हनि खे उनजी माना ॿुधाईंदासीं। अदरवाइज़ उनजो जेको उन में पंहिंजे सिर्फ़ु ख़्यालु आहे, जेका उन में जज़्बो आहे, उहो सचमुच त असीं सिंध जे माण्हुनि सां वधीक महसूसु करियूं था, हिंदुस्तान जे माण्हुनि सां ताईं नथा करे सघूं। इहा हिकु सचाई आहे, ऐं उन सचाई खे असीं कंहिं बि नमूने खां इनकारी नथा थी सघूं। सो असीं जेके प्रोग्राम कंदा आहियूं दुबईअ में, उन हवाले सां त सिंध में जेके सिंधी आर्टिस्ट आहिनि, जिन खे असांजे हिंदुस्तान में केर बि न सुञाणे, छाकाणि जो तव्हांजे जेके टीवी चैनल बि हाणे शुरू थिया आहिनि, उहे बि उते ॾिसजनि नथा। जो उते जी केबल जा जेके आहिनि केबल ऑपरेटर्स, उहे जे दिलि चयनि त ॾेखारीनि, त न चवनि त न ॾेखारीनि। ऐं वॾी ॻाल्हि उते गवर्नमेंट जा जेके रूल्स रेगुलेशन आहिनि, पॉलिटिक्स आहे वग़ैरह वग़ैरह, उहे बि इन्हनि ॻाल्हियुनि खे रोकीनि था। सो असीं जेको सिंध में सिंध जे सिंधियुनि खे उते घुरायूं था, आर्टिस्टनि खे उते घुरायूं था, फ़क़ति इन हवाले सां त इहो संगीत आहे जेको ॿिनि मुल्कनि खे जोड़े सघे थो। आहियूं त हिकिड़ो ई, असीं सिंधी आहियूं सभु हिकिड़ा, पर तॾहिं बि इहे जेके सरहदूं थी वियूं आहिनि, तंहिंजे करे हिक ॿिए खां जुदा जुदा थी विया आहियूं। त इन्हनि माण्हुनि खे घटि में घटि ही जेके आर्टिस्ट अचनि था, उन्हनि जा सिंधी राग ॿुधायूं, जेके अहिड़ा सुहिणा कलाकार आहिनि, जिन जा अहिड़ा सुठा सुर आहिनि, उहे सिंधी ॻाइनि। ऐं उनखां सवाइ असीं उन्हनि खे हिंदुस्तान में जेके ॾाढा मशहूरु गीत आहिनि, उहे सेखारियूं था, उहे चऊं था त उहे बि तई ॻायो, त जीअं जॾहिं ही वापसि हिते अचनि सिंध में, त घटि में घटि उहे गीत माण्हुनि ताईं पहुचनि। इहो ॾाढो ज़रूरी आहे त हिते जा आर्टिस्ट, हिते जा अदाकार, कलाकार हिंदुस्तान जी धरतीअ ते पंहिंजे कला जो जोहर ॾेखारीनि। पर इहो सभु तॾहिं मुमकिन थी सघंदो जॾहिं असांजे सिंध जा माण्हू, हिंद जा माण्हू पाण में हिकिड़े ॿिए नमूने सां गॾजंदा, जंहिंमें हिंदू ऐं मुस्लमान जी, जेको तूं हिंदू न आहीं या मुस्लमान आहीं, इहे सभु ॻाल्हियूं परे जूं आहिनि। उनखां मथे जेको धर्म आहे, हा बसि असांजो धर्म आहे, असीं सिंधी आहियूं। ऐं उन सिंधी हुजण जे हवाले सां जेकॾहिं असीं हिक ॿिए सां मिलूं था, हिक ॿिए सां प्यार वंडियूं था, ऐं हिक ॿिए जी कला जो, हिक ॿिए जी जेका हुनुर आहे, उनखे बि असीं पंहिंजो सम्झूं, उनखे जाइ ॾियूं था, दिलि में जाइ ॾियूं था, ऐं माण्हुनि जे आॾो बि उनखे पेश करूं था, त इहा वॾी ॻाल्हि थी वेंदी हली। असांजी इहा ई कोशिशि पई रही आहे त सिंध ऐं हिंद जा कलाकार हिक ई मंच ते प्रोग्राम जॾहिं कनि था, त घटि में घटि माण्हुनि खे इहो अहसासु थिए थो त सिंधी ॻाल्हाईंदड़ ही सिंध वारा बि आहिनि, रुॻो असांजे हिंदुस्तान जा न आहिनि। असांजो इहो मक़सदु आहे, ऐं इन जे करे असीं उहे दुबई जे माण्हुनि खे ॾेखारण लाइ इहे प्रोग्राम करियूं था। मैडम, अलमियो रहियो आहे त जेके सिंध जा फ़नकार आहिनि, मुआशी तंगदस्ती जो शिकार आहिनि। सिंध जे फ़नकारनि खे उहे सहूलतूं नथियूं मिली सघनि, मुयसरु न आहिनि जेके हिंदुस्तान जे फ़नकारनि खे मुयसरु आहिनि। किथे सिंध में, सिंध जी ॻाल्हि था कयूं, सिंध जे फ़नकारनि ऐं हिंदुस्तान जे फ़नकारनि माना केतिरी फ़र्क़ु महसूसु था कयो इन फाइनेंशियल हवाले सां? इन्हनि जे लाइ छा करणु घुरिजे, यानी जेको इहे इन किरब मां निकिरी सघनि ऐं पंहिंजे फ़न खे ओड़े तरीक़े सां पेश करे सघनि? जेॾाहीं सिंध में सिंधी कलाकारनि जे कंहिं अहिड़ी हालत जो बयानु कयो था जंहिंमें उन्हनि खे पैसा मुयसरु न आहिनि या वग़ैरह अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो, त उनजो हिंदुस्तान जे अदाकारनि सां, कलाकारनि सां ताईं भेट नथा करे सघो, छाकाणि जो हिते तव्हांखे पंहिंजी ज़मीन आहे, हुते असांखे पंहिंजी ज़मीन ई कोन्हे। सही।
त उन्हनि जी कहिड़ी भेट थी सघे। उन्हनि खे छा करणु घुरिजे? आशा चंद जो छा मैसेज हूंदो त उहो जॾहिं फनकार खे उहे सहूलियतूं मुयसर न हूंदियूं त पंहिंजे फन खे कीअं अॻिते वधाईंदो, कीअं अॻिते खणी ईंदो? अलमियो रहियो आहे। ॾिस मिठड़ा, जेके ॻाल्हियूं तूं चईं थो उहे सिंध जी धरतीअ सां अलॻि नमूने में तव्हांखे हैंडल करणी पवंदियूं, अलॻि जुदा तरीक़नि सां उन्हनि जो तव्हांखे हल ॻोल्हणो पवंदो। बाक़ी हिंदुस्तान में असीं इहा कोशिशि कयूं पिया ऐं उन में असीं काफ़ी सफल थिया आहियूं त असीं पंहिंजे अदाकारनि खे, कलाकारनि खे, गायक कलाकारनि खे हिकु क़िस्म जो मान ॾियूं, हुनजो ॿुधूं। उते त ॿुधण वारा बि कोन्हनि, हिते त घटि में घटि ॿुधण वारा आहिनि, उते त माण्हू ॿुधण वारा बि कोन्हनि। असीं इहे सभु कोशिशि कयूं था, प्रोग्राम्स कयूं था, माण्हुनि खे ॿुधायूं था। ऐं अॼुकल्ह असांजो थोरो मसइलो वरी बि घटियो आहे, छाकाणि जो यूट्यूब ते माण्हू ॾिसनि था, ॿुधनि था, के कलाकार खे पसंदि कनि था, त उहो उन प्रोग्राम जॾहिं अनाउंस थिए थो त उनजे प्रोग्राम में अचनि था। अच्छा आशा साहब, तव्हांजी वॾियूं ख़िदमतूं आहिनि फन जे हवाले सां, ख़ासि करे जेके सिंधी फनकारनि खे दुबई ताईं पहुचायो, जेकॾहिं प्रमोट कयो आहे त आशा चांदी कयो आहे पंहिंजे प्लेटफॉर्म तां। बाक़ी जेके सिंध जा ॿिया नौजवान आहिनि या जेके अहिड़ा सिंध जा कलाकार आहिनि, आलमी लेवल ते पहुचणु चाहिनि था, आलमी लेवल ते पंहिंजो किरदारु, पंहिंजी सकाफ़त खे उजागर करणु चाहिनि था, त उन्हनि जे लाइ छा हुजणु घुरिजे जेको माना अव्हां ऐं सॼे सिंध जे अदीबनि खे या जेके अहिड़ा सरहंदी वारा माण्हू आहिनि उन्हनि खे गॾिजी करे अहिड़ो कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे जेके इहे सभु मसइला असां इन पंहिंजी ॿोली, पंहिंजे कल्चर खे अञा वधीक प्रमोट करे सघूं? हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त महिनत कामयाबीअ जी कुंजी आहे। जेके बि कलाकार आहिनि, जेकॾहिं उहे पाण खे वॾो कलाकार नथा सम्झनि ऐं जे सम्झनि था पर आहिनि कोन, त उन्हनि खे महिनत करणु खपे। सुठी गायिका हुजे या सुठो गायक कलाकार हुजे, जॾहिं उहो सुरनि सां, सचनि सुरनि सां, बिल्कुलु तुज़ सुरनि सां ॻाए थो त उहो दिलि जे गहराइयुनि खे छुहे थो। अहिड़े क़िस्म जी गायकी जॾहिं आहे त उन पाण ई कलाकार खे हर को जाइ ॾींदो, मान ॾींदो। पर जेके ईअं ई सम्झनि था भई बिन कमाईअ नानिका मूंखे साधन जहिड़ो कर, मूं 5 राग गाया या टीवी ते आयोसीं हिकु CD कढियमि त बसि बाबा मूंखे मान मिलणु खपे, त उन्हनि जो कुझु थियणो न आहे। जेका ॻाल्हि तव्हां चयो था न, इन्हनि सभिनी खे कहिड़े नमूने सां मान मिलणु खपे, जिन खे सचमुच मान मिलणु खपे उन जे लाइ तव्हांजे सरकार तरफ़ां, तव्हांजे इदारनि तरफ़ां जुदा जुदा शहरनि में उन्हनि जे उते जी एसोसिएशन सां गॾिजी करे, जो सॼो ख़र्चु नथा करणु चाहिनि उते जा माण्हू, त तव्हां हितां माण्हू मोकिलियो, कलाकारनि जो ख़र्चु तव्हां भरियो, हुननि खे चओ बाबा असीं कलाकार मोकिलियूं था, त ईअं रुॻो हुननि खे मंच ॾियो त हू तव्हांजे साम्हूं प्रोग्राम पेश कनि, तव्हां कुझु पैसो नथा घुरूं। त इहो हिकिड़ो वॾो, तमामु वॾो हथी को मसइलो हल थी सघे थो तव्हांजे कलाकारनि जो दुनिया भर जे शहरनि में पहुचण जो। ख़ासि करे ईअं न आहे त असीं जॾहिं दुबई में रहूं था त ख़र्चु करे सघूं था, तव्हांजे सभिनी कलाकारनि खे घुराए सघूं था, पर सचुपचु जॾहिं ॾिठो वञे न, 10-5-6 म्यूज़िशियन्स खे घुराए, उन सां गॾु हिकु कलाकार खे हितां घुराए, हुतां हिंदुस्तान मां 2-3 कलाकारनि खे घुराए, त सॼो जेको ख़र्चु थी थो वञे हली न, उहो काफ़ी लंबो चौड़ो थी थो वञे, वॾो थी थो वञे हली। त अहिड़े क़िस्म जो ख़र्चु रुॻो दुबई वारनि खे न थींदो। सही। स्पेन में एॾा मुंहिंजा माइट आहिनि जेके हर दफ़े चवंदा आहिनि असीं जेकर सिंधी कलाकारनि खे घुरायूं पर ॾाढा घणा ख़र्च था थियनि, भाड़ो असीं भरींदासीं, वरी उन्हनि खे कुझु ॾींदासीं त असीं करे नथा सघूं, एॾा स्पॉन्सर्स कोन था मिलनि। तव्हां अहिड़े तरीक़े जो को हल ॻोल्हियो जो ॿिन्ही तरफ़नि खां तव्हांखे के एसोसिएशन सदाई इंटरनेट ते नज़र ईंदियूं, तव्हां पंहिंजे सुठनि कलाकारनि जो हिकिड़ो शोरील ठाहे करे उन्हनि खे मोकिलियो ऐं उन्हनि खे चओ असीं अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम ॾियूं था, तव्हां असांखे कुझु फंड्स न ॾियो, उते ई वेही करे उते ई इहो बाक़ी प्रोग्राम करण जो ख़र्चु कयो, असीं कलाकार मोकिलियूं था। मां सम्झां थी त घणी क़दुरु तव्हांजा कलाकार घटि में घटि ॿियनि सभिनी हंधनि ते ॿुधबा। सही। ऐं जेको केरु पसंदि कंहिंखे करे वञे या को सचुपचु सुठो कलाकार आहे त ॻाल्हि ई पूरी, पोइ त ज़रूरु चिमकंदा सितारा। अच्छा मैडम, पंहिंजी जेका ॿोली आहे उहा ॿोली तबाह पई थिए, पंहिंजो कल्चर तबाह पियो थिए, चलो तव्हां त महिनतूं कयो था, सभु कुझु कयो था, इन जे लाइ छा मैसेज आहे तव्हां वटि? छा अहिड़ो मुलायम आहे जेको मैसेज करे सघो सिंधियुनि खे त पंहिंजी ॿोली जी वाध वीज लाइ कीअं अॻिते क़दम खणजनि, छा कजे, छा करणु घुरिजे? मुंहिंजे हिसाब सां त ॿोली जेका तूं चईं थो तबाह पई थिए, कल्चर नास पियो थिए, मूंखे त अहिड़ी का ईअं न त सफ़ा तबाह पई थिए, सफ़ा नास पई थिए, जंहिं पर नमूने कंहिं हद ताईं आहे मैडम, त इन खे माना अॻिते करण जे लाइ छा करणु घुरिजे? मुंहिंजे हिसाब सां माना जस्ट हिकिड़ो मिसाल आहे नंढड़ो, त
मैडम आशा चांद छा थी करणु चाहे? मादरी ॿोलीअ खे अॻिते खणी आई आहे। हा। हालांकि जनम भूमि हुनजी हिंदुस्तान में त ई आहे, पर हिते जेको ॾिठो पियो थो वञे, जेके असांजी बर्गर फैमिलीज़ आहिनि उहे सिर्फ़ु इंग्लिश ते तवजह ॾियनि था। सिंधी ॿोली जेके सिंधी जा उचार आहिनि, जहिड़ा आशा चांद में थी उचारे, ओड़ा हू नथा उचारे सघनि। ऐं प्रूव करे सघां थो, पर छा करणु घुरिजे? इहो मैसेज उनजे लाइ रुॻो इहो ई जेको तव्हीं चओ था, माना उहो ॿोली जेका आहे सा कॾहिं बि असांजी वञण वारी न आहे। इन ॻाल्हि जो असांखे हिंदुस्तान में रही, भारत में रही बि अहसासु आहे त जेसि ताईं सिंध में सिंधी ॻाल्हाईंदड़ माण्हू आहिनि, ऐं जेके लखनि में न आहिनि पर करोड़नि में आहिनि, त अहिड़ी ॿोलीअ खे न का लहर न को लोॾो। ऐं जेसि ताईं असां जहिड़ा माण्हू, भले एकर ॿेकर टेकर हुजनि, तूं अकेलो हलणु शुरू कर, पाणी ॿिया तोसां अची राह में गचंदा। त मूंखे पक आहे त जीअं असां सां माण्हू मिलंदा वेंदा ऐं कमु अॻिते हलंदो हलंदो, तीअं तव्हां वटि बि जेकॾहिं सची दिलि सां जेकॾहिं का नंढा नौजवान बि गॾिजी करे कोशिशि कनि, जेका मूं जीअं कल्ह हिते मां वई हुअसि सचल ॻोठ में, त उते बि मूं जेके नौजवान ॾिठा उहे चङो कमु करे रहिया आहिनि, जिन खे सभिनी खे कंप्यूटर ख़बर आहे। ऐं मां सचमुच हैरान थी थियां त हिन धरतीअ ते जॾहिं तव्हां सिंधीअ में कंप्यूटिंग करे सघो था, सिंधीअ में तव्हांखे कंप्यूटर्स अचनि था, त तकलीफ़ त का बि न हुजणु खपे। हिते त हिक ॿिए सां जुड़ी करे इंटरनेट जे ज़रिए तव्हीं पंहिंजा किताब इंटरनेट ते विझो, जेके किताब हिंदुस्तान में पढ़िया वञनि, तव्हीं पंहिंजूं शयूं जेके हेतिरियूं सभु ठाहियो था, जेके इंटरनेट ते विझी सघो था, जीअं घटि में घटि असीं ते ॾिसी सघूं, जेको कमु हाणे चैनलनि जे तरफ़ां शुरू थी वियो आहे तव्हांजे, पर तॾहिं बि अञा पूरो न आहे। जेके किताब हिकिड़ो ऑडियो फॉर्म में अचणु खपनि, यानी कहाणी जो सॼो किताबु आहे, पर उहो असांखे पढ़ण जो वक़्तु न आहे, त घटि में घटि डाउनलोड करे असीं USB में हलंदे चलंदे मोबाइल फोन ते ॿुधी सघूं था। इहे ॻाल्हियूं थियणु खपनि। जीअं ऑडियो बुक्स जो जेको रवाजु आहे, जेको BBC लंडन जे तरफ़ां हेॾा बुक्स अची चुका आहिनि, तीअं असांजे सिंधीअ में अञा इहा ॻाल्हि असुलु न आई आहे, जेका असांखे करणु खपे। पर सभिनी खां वॾी ॻाल्हि इहा थियणु खपे त हिते जा जेके साहित्यकार आहिनि, या चाहे एंटरटेनमेंट फील्ड में जेके कलाकार आहिनि, उहे पंहिंजी ॿोलीअ में उर्दू लफ़्ज़ इस्तेमालु न कनि। सही। मुंहिंजे ख़्याल में अहिड़ो को बि शख़्स कोन्हे, अहिड़ो को बि आदमी कोन्हे हिन धरतीअ ते जेको माण्हू ईअं चए त भई मां त ईअं न करे सघंदुसि। हर को माण्हू ईअं करे सघे थो त पंहिंजी ॿोलीअ में निज सिंधी ॻाल्हाईंदुसि, उर्दू लफ़्ज़ इस्तेमालु न कंदुसि। इन नमूने सां तव्हीं छा था करे सघो जो तव्हांजी ॿोली सुठी सची सिंधी थी वेंदी हली, जेका हिंदुस्तान जे सिंधियुनि खे बि अचे थी। मां रिप्रेज़ेंट कयां थी भारत जे सिंधियुनि खे, ऐं भारत में सिंधी मूं वांगुरु ॻाल्हाईंदा आहिनि। एकर ॿेकर हू बि हिंदी जा लफ़्ज़ विझनि था, जिन जे लाइ असीं उन्हनि खे चऊं था भई हिंदी न ॻाल्हायो, बिल्कुलु सिंधी ॻाल्हायो। सो कमु थिए पियो हिन ॾिस में, ऐं आई एम श्योर जेके टेलीफिल्म में असीं प्रोग्राम्स ॾियूं था, टेलीफिल्मूं ठाहियूं था, असीं उन्हनि खे अॻिते हली वियो DVD में ॾियूं था, DVD में सबटाइटल्स विझूं था इंग्लिश में, त जीअं असांजा जेके यूरोप में USA में रहंदड़ सिंधी आहिनि, घटि में घटि अहिड़ी सुहिणी शइ असांजी ॾिसनि जंहिंजी क्वालिटी जेका उहा तमामु इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे, ज़रूरी ॻाल्हि आहे। त असांजी घटि में घटि जेको असांजो मवादु आहे, मवादु त तमामु सुठो हुजणु खपे, पर हुनजी टेक्निक बहितरीनु हुजणु खपे। छाकाणि जो अॼुकल्ह जे हिन ज़माने में असां सचुपचु चटाभेटीअ में आहियूं स्टार TV या सोनी या ज़ी सां, त असांजो कमु केरु ॾिसंदो जेकॾहिं उहो अहिड़ी सुठे मयार वारो न हूंदो, त छो ॾिसंदा माण्हू। सो इन्हनि टिनि ॻाल्हियुनि जो ज़रूरु ख़्यालु रखणु खपे। सुठो मयार हुजणु खपे, उर्दू लफ़्ज़नि जी भरमार न हुजणु खपे, या हिंदी लफ़्ज़नि जी भरमार न हुजे। ऐं सचाईअ सां जॾहिं कमु कजे थो, पोइ त अयाज़ साहिब जूं सिटूं आहिनि, जे तो परख पहाड़ जी पहुची वेंदे पक, जाठो तुंहिंजे जी खे कंदा झोला ऐं झक, लोचे लोचे लक चढ़ी वेंदे चोटियूं। मूंखे पक आहे असीं सचुपचु कामयाबु थी सघूं था सभिनी ॻाल्हियुनि में, छो जो असांखे ख़बर आहे असांजी मंज़िल किथे आहे, असांखे किथे पहुचणो आहे, असांखे पंहिंजी मक़सद में कामयाबु थियणो आहे। अच्छा, हर कम में ॾुखियाईयूं पेश ईंदियूं आहिनि। तव्हां जॾहिं इन सिलसिले खे, इन सथ खे शुरू कयो, सभिनी हिन सिंध जे सिंधियुनि खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु करण जी कोशिशि कई, उन्हनि जूं वेछा ख़तमु करे मोहबतूं वधायूं, ॾुखियाईयूं त ज़रूरु पेश आयूं हूंदियूं, पर अहिड़ी का असां सां शेयर करण जहिड़ी अहिड़ी का ॾुखियाई हुजे जॾहिं आशा सख़्तु परेशान थी वई हुजे? न, ईअं सख़्तु परेशानी जी कॾहिं बि ॻाल्हि न थी आहे। रुॻो अफ़सोस उहो थियो हूंदो तॾहिं जॾहिं असां आबिदा प्रवीन खे घुरायोसीं दुबईअ में,
ऐं मूंखे उते जे सिंधियुनि चयो छो भला हिंदुस्तान मां तोखे को गायक कलाकार नथो मिले जो तूं पाकिस्तान मां थी माण्हू घुराई। मूं चयोमांसि बाबा ऐं उहो बि मुस्लमान। मूं चयोमांसि बाबा तव्हांखे इन ॻाल्हि जो अहसासु ई कोन्हे त उहो सिंधियाणी आहे ऐं तव्हांखे इन ॻाल्हि ते फ़ख़ुरु हुजणु खपे त असांजी सिंधियाणी सॼी दुनिया में नालो कढियो आहे। असांजो मज़हब सिंधी आहे ऐं उहा सिंधियाणी आहे, बसि एतिरो ई काफ़ी आहे। पोइ किन चयो असां तोखे स्पॉन्सरशिप नथा ॾियूं हिन साल, असां चवनि ॿुधी मरो। तॾहिं बसि अॻिते हली वियासीं। सही। बसि इहो ई, बाक़ी त असांखे कॾहिं बि का तकलीफ़ न थी आहे। अच्छा, सिंध जे शाइरनि मां कहिड़ो शाइर वधीक मुतासिर कंदो आहे? सचमुच त शाइरी पढ़णु थोरी ॾुखी ॻाल्हि आहे। माण्हू वरी बि कहाणी पढ़ी सघे थो, सवलाई सां सम्झी सघे थो। शाइरी थोरी ॾुखी ॻाल्हि लॻंदी आहे मूंखे, जेतोणीकि मूं शेख आयत साहिब खे चङो पढ़ियो आहे। जीअं असांजे हिंदुस्तान जो वॾो शाइर आहे नारायण श्याम, तीअं आहे शेख आयत साहिब। ऐं असां हिननि ॿिन्ही शाइरनि जी गॾी करे हिकिड़ी CD कढीसीं। मूंखे लॻे थो हुनखे 10 साल थी विया आहिनि। मोती प्रकाश जे आवाज़ में हुननि पाण ॿिन्ही जा गज़ल, नज़म, कलाम टई डिफरेंट शयूं, जुदा जुदा क़िस्मनि जूं जेके फॉर्म्स आहिनि शेर जा, सॼी शाइरी पढ़ीसीं। हिकु पासे नारायण श्याम कैसेट जे पासे ऐं ॿिए पासे शेख आयत साहिब, ऐं पोइ त अॻिते हली असां हुनखे CD में तब्दील करे छॾियो जॾहिं CDयुनि जो ज़मानो अची वियो। त उहे सभु मूं एॾो ॿुधो आहे, तॾहिं मां इहो शेर चई सघां थी न शेख आयत साहिब जो। ऐं उन खां सवाइ आबदा प्रवीण बि शेख आयत साहिब खे ख़ूब ॻातो आहे, सुठो ॻातो अथई। ऐं उन त सचमुच शाह साहिब खे बि सभिनी जे आॾो असुल साक्षात खड़ो करे छॾियो आहे, जो माण्हू ॿुधी सघनि था, उनखे महसूसु करे सघनि था हुनजे ॻाइण जे करे। मां त सचमुच हुनजी ॻाइण जी दीवानी आहियां, तंहिंजे करे मूंखे अॼु घटि में घटि 30 साल थिया हूंदा हुनजी सॼी गायकी ॿुधंदे। सही। अच्छा मैडम, आख़िरी सवाल आहे हिन प्लेटफॉर्म तां, कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो हिन ख़ासि करे सिंध जा जेके सिंधी आहिनि? अॼुकल्ह ॾिठो वञे थो त सिंधी ॿार, सिंधी नौजवान ख़ासि करे सिंधीअ में नथा ॻाल्हाइनि। उहे जे हिंदुस्तान में नथा ॻाल्हाइनि त उन्हनि खे वरी बि थोरो सबबु आहे त भई असांखे स्कूल ई कोन्हे, पढ़ियो ई नथो वञे, घर में असांखे पंहिंजी ज़मीन कोन्हे, अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं थियनि थियूं। पर मां जॾहिं हिते ॾिसां थी त नौजवान उर्दू में था ॻाल्हाइनि त मूंखे ॾाढो दुख थो थिए। ऐं उन ॻाल्हि जो दुख न सबबु कहिड़ा बि हुजनि, पर हुनजो हिकु सबबु इहो ज़रूरु आहे त जेके माइट आहिनि से पंहिंजे ॿारनि सां सिंधीअ में नथा ॻाल्हाइनि। नंढे हूंदे खां वठी सिंधीअ में नथा ॻाल्हाइनि, छाकाणि जो उहे सोचीनि था जे असीं नंढे हूंदे ॿारनि सां अंग्रेज़ीअ में न ॻाल्हाए सिंधीअ में ॻाल्हाईंदासीं त पोइ शायदि हू अंग्रेज़ी पंहिंजे स्कूल में चङी तरह सां ॻाल्हाए न सघंदा, सिखी न सघंदा। पर इहो हिननि जो ग़लति वीचार आहे। असांजे हिंदुस्तान में न, पर सॼी दुनिया में इहा स्टडी थियल आहे, इहा जांच थियल आहे त जॾहिं ॿारु नंढो आहे, 2-3 साल जो बि आहे, तॾहिं हू 8 ॿोलियूं बिना कंहिं तकलीफ़ जे हिकु ई महिल सिखी सघे थो। मां तव्हांखे इहो फ़ख़ुर सां ॿुधाए सघां थी त मुंहिंजो पुटु जेको ऑफकोर्स हाणे 30 सालनि खां मथे आहे, पर उहो सिंधी ॻाल्हाईंदो आहे, लिखी पढ़ी सघंदो आहे, जेतोणीकि उन स्कूल में कॾहिं बि न सिखी आहे, पर घर में सिखियो असांजे करे। उन खां सवाइ उहो स्पेनिश ॻाल्हाईंदो आहे, ॼाणंदो आहे, रशियन ॼाणंदो आहे ऐं स्पेनिश ॼाणंदो आहे, अरबी अॼुकल्ह सिखे पियो, ऐं हिंदी अंग्रेज़ी त पंहिंजे सिर ईंदी आहे। त माना हिकिड़ो माण्हू को बि जेकॾहिं करणु चाहे त कुझु बि करे सघे थो। ऐं इहा ॻाल्हि हिन नौजवाननि खे बि न विसारणु खपे त आख़िर हीअ धरती आहे, हीअ सोसाइटी आहे जंहिं तव्हांखे पाले हेॾो वॾो कयो आहे, सिंध जी धरती, त उनजे लाइ त कुझु करियो। जे ॿियो कुझु नथा करियो त घटि में घटि सिंधी ॿोली ॻाल्हाइण त सिखो। अॼु ईअं न थियणु खपे जो सुभाणे असांजा माइट ई वीचारा रत रुअंदा रहनि त हाय मूं पंहिंजे ॿारनि खे सिंधी छो न सेखारी। त तई भले तव्हांजे माइटनि तव्हांखे न सेखारी आहे ऐं तई हाणे जवान थी चुका आहियो, तॾहिं बि खणो खलो, थींदो भलो, यकदमि कुझु करियो। ऐं इहो ई तव्हांजो थींदो पंहिंजे धरतीअ खे, पंहिंजे सिंध खे, पंहिंजे माइटनि लाइ पंहिंजूं जवाबदारियूं पालण जो हिकिड़ो नंढिड़ो कमु। सो तई ज़रूरु करियो। नौजवानो उथो जाॻो, पंहिंजे देश लाइ, पंहिंजे सिंध ॿोलीअ लाइ कुझु त करियो, छो जो ज़िंदा सा क़ौम रहंदी जंहिंजी ज़ुबान ज़िंदा। वाह।
वरी महिरबानी मैडम आशा चांद साहब। नाज़रीन, असीं मौजूदु हुयासीं हिन ई सिंध जी उन नाले वारी महान हस्ती वटि जंहिं सिंधी ॿोली ऐं उनजे कल्चर लाइ आलमी लेवल ते वरी जिदोजहद कई आहे, वॾियूं कोशिशूं वरितियूं आहिनि। मैडम आशा चांद जो मैसेज अव्हां ताईं पहुची चुको आहे ऐं असां सभिनि जे लाइ इहो हिकु वॾो सबक़ु आहे त हिंदुस्तान जी धरतीअ ते जनमु वठंदड़ उन पंहिंजी मादरी ज़बान, उन पंहिंजे माउ पीउ जी उन कल्चर, उन ॿोलीअ खे अॼु ॾींहुं ताईं ज़िंदा रखियो आहे ऐं उन जूं वॾियूं कोशिशूं आहिनि उनखे वधीक उजागर करण लाइ। कंहिं शाइर सुठनि जी आहे त के माण्हू तारीख़ थियनि था घायल सीने जी धरतीअ ते। वाक़ई उन्हनि माण्हुनि मां, उन्हनि माण्हुनि जी फ़हरिस्त में अवल फ़हरिस्त जी लिस्ट में यकीनन आशा चांद जो बि नालो लिखिजी चुको आहे। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान मुजीब रहमान मशहूरी खे इजाज़त ॾींदा वरी कंहिं अहिड़ी ॿी शख़्सियत सां ॿी ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कंदासीं। तेसिताईं इजाज़त, अल्लाह भाई।